ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शांति शांति शांति। अध्याय चौथों भगवद गीता अध्याय चौथों टे असां पूरा कयासीं। हिन जो नालो आ ज्ञान कर्म संन्यास योग। टे नंबर जो हुयो कर्म योग, ॿियो नंबर हुयो सांख्य योग ऐं पहिरियों नंबर हुयो अर्जुन विषाद योग। सांख्य योग माना लॉजिकल एक्सप्लेनेशन, कर्म योग योग कर्म सां जुड़ियल आहे। हाणे ज्ञान कर्म संन्यास योग में कर्म योग त आहे पर कर्म सां उन संन्यास जोड़ियो अथई। कर्म जो संन्यास थींदो, कर्म जो संन्यास थींदो त ज्ञान जी प्राप्ति थींदी। टे अध्याय में छा ॿुधायईं? कर्म योग। उते ॿ रस्ता ॾेखारिया अथई, हिकु रस्तो आहे सकाम कर्म, ॿियो रस्तो आहे निष्काम कर्म। हाणे अर्जुन सवाल पुछई त भई पापनि जे रस्ते ते असां छाजे लाइ था वञूं, माना असांखे दुख छाजे लाइ था थियनि, त भगवान एक्सप्लेनेशन ॾिनई ही रस्तो आहे, तव्हां सकाम कर्म, काम एश क्रोध एश रजो गुण समुद्भव, असां सकाम कर्म जे पुठियां था वञूं, इन करे दुख आहिनि। ऐं ॿियो रस्तो ॾेखारियो अथई निष्काम कर्म जो। त टे अध्याय जो सार इहो आहे, हिकिड़ो त रस्तो आहे सकाम कर्म, कर्म करणो ई आहे। सकाम कर्म ते पहिरियों पहिरियों सुठो सभु सुख ॾिसण में ईंदा आहिनि पर पोइ दुख हूंदा आहिनि। ऐं निष्काम कर्म सिधो हूंदो आहे, उन ते न सुख तव्हांखे वधीक तंग मिलंदा न दुख ई तंग कंदा। त ॿ रस्ता असांखे ॾेखारिया अथई। पहिरियों रस्तो खे चइबो आहे जॾहिं सकाम कर्म इंसान करे उनखे चइबो आहे भोग, ऐं निष्काम कर्म खे चइबो आहे योग। ही नज़रिया आहिनि, अलॻि अलॻि उन जो इंटरप्रिटेशन आहे। यदि असांखे सार सम्झ में अची वञे त काफ़ी आहे। त भोग माना असांखे पहिरियों सुख जी प्राप्ति थींदी, पोइ वेठो भोग। खाधो सुठो थो लॻे, इंसान खाईंदो वेंदो खाईंदो वेंदो खाईंदो वेंदो, पोइ चवंदो मूंखे हीअ तकलीफ़ आहे, मूंखे हूअ तकलीफ़ आहे। हाणे भोग, नाउ यू कैन नॉट गो बैक, यू कैन नॉट गो एंड रिमूव वॉट एवर। हाणे वजन वधी वियो, हाणे छा कंदव, वधी वियो। त इन जा जेके बि इफेक्ट्स हूंदा, दुष्परिणाम हूंदा, कॉन्सिक्वेंसिस हूंदो, उनमें इंसान खे वञणो ई पवंदो। त भोग ईअं आहे, पहिरियों भोग पोइ भोग वेठो भोग। पर हिन खे चइबो आहे, निष्काम कर्म खे चइबो आहे योग। योग असांखे लाइफ में मथे वठी हलंदो, परमात्मा जे रस्ते ते वठी हलंदो। इन करे 18 अध्याय आहिनि, 18 जा 18 अध्याय जो नालो योग आहे। ही योग हू वो योग, अलॻि अलॻि योग ॿुधाया अथई, माना अलॻि अलॻि मार्ग ॿुधाया अथई। तव्हांखे जेको पसंदि अचे, तव्हांखे कर्म योग पसंदि अचे कर्म योग कयो, भक्ति योग पसंदि अचे भक्ति योग कयो, ज्ञान योग पसंदि अचे ज्ञान योग कयो। जॾहिं भगवत गीता ॿुधाईंदा आहिनि त वधीक एम्फेसिस ज्ञान योग ते हूंदो आहे, हिन में भक्ति योग वधीक न आहे। ऐं ज्ञान न हूंदो त इंसान कर्म न करे सघंदो, सही कर्म न कंदो, ग़लति कर्म कंदो। त ग़लति कर्म असां न कयूं, ग़लति रास्ते सां न वञूं, इन करे असां कर्म जो न्यास करे छॾियूं। माना छा, कर्म छॾणो न आहे, कर्म करणो ई आहे। निष्काम करण खे चइबो आहे कर्म संन्यास। कर्म असां छो था कयूं, इच्छाउनि जे करे। जॾहिं इच्छाऊं न आहिनि, खाली ड्यूटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही मूंखे करणो आहे हिन वक़्त ते बस। हाणे मां सत्संग में आहियां, मूंखे सत्संग ॿुधणो आहे बस, ॿियो कुझु न आहे करणो। इहो अगरि अप्रोच हूंदो त उनखे चइबो कर्म संन्यास। मां कुझु नथो कयां, ही त मुंहिंजी ड्यूटी आहे, ही मां नेचर जे साइकिल में ही मूंखे करणो आहे, मां कयां थो।
पर कोई स्वार्थी इच्छा आहे, न मां ही ॿुधंदुसि पोइ मूंखे ज्ञान थींदो, पोइ ही ज्ञान मां ॿियनि खे विराईंदुसि, मुंहिंजो नालो थींदो, त उहो थी वियो सकाम कर्म। क्रिया उहा ई आहे। त हिन कर्म खे छॾे ॾियणो आहे, माना छा करणो आहे? इच्छाउनि खे छॾे ॾियणो आहे। माना छा? निष्काम करण करणो आहे, योग करणो आहे। योग सां ज्ञान जी प्राप्ति थींदी। ही आहे 5 अध्याय। भाई कर्म संन्यास करण सां ज्ञान जी प्राप्ति थींदी। पहिरियों ॿुधायो अथई कर्म त इसेंशियल आहे। 3 अध्याय मेजर पोर्शन त उनमें इहो ई ॿुधायो अथई, कर्म कर, ओ अर्जुन कर्म कर। कर्म खां तूं भॼ न। माण्हू चवंदा आहिनि 50-55 साल थी वई असां वॉलंटरी रिटायरमेंट वठंदासीं। माना छा आहे? असां कर्म खे था छॾे ॾियूं, कर्म खे न आहे छॾणो। कर्म जे पुठियां जेका इच्छा आहे उनजो संन्यास करणो आहे। कामानाम कर्मणाम न्यासम। कर्म में जेको काम आहे उनजो संन्यास, उनजो न्यास करणो आहे, उनजो नाश करणो आहे। त उहो थी वेंदो कर्म संन्यास। कर्म संन्यास माना ज्ञान जी प्राप्ति। सच्चाई छा आहे? अॼु असांखे सच्चाई ख़बर न आहे। असांखे जेको ॾिसण में थो अचे असांखे लॻे थो उहो ई सच आहे। असां जेके ॿुधूं था असांखे लॻे थो उहो ई सच आहे, पर असांखे सचो ज्ञान अञा ताईं कोन्हे। हिन जी माना इहा आहे, भई अर्जुन तोखे ज्ञान जी ज़रूरत आहे हाणे, इन करे तूं कर्म जो संन्यास कर। इच्छा न रख मूंखे स्वर्ग प्राप्ति करणी आहे, मां शत्रुअ खे मारींदुसि, मां हीअं कंदुसि, मूं वटि ही शस्त्र अस्त्र आहिनि। ईअं तुंहिंजी ड्यूटी आहे, धर्म जे वास्ते तोखे कमु करणो आहे, बस जेको थींदो सो थींदो। श्लोक पहिरियों, 4th chapter, verse 1। श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राहः मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्। The blessed Lord say, I declared this imperishable yoga to Vivaswan. Vivaswan taught it to Manu, and Manu taught it to Ikshvaku. श्री भगवान ने चयो, ज्ञान कर्म संन्यास पुरातन सनातन विवस्वान सूरज खे ई मूं सुणायो, विवस्वान मनुअ खे सम्झायो ऐं मनुअ इक्ष्वाकु खे ई ॿुधायो। हाणे कृष्ण भगवान तो चए सूरज भगवान। हाणे सूरज कॾहिं ठहियो आहे? पहिरियों राजा सूरज आहे। कॾहिं ठहियो असांखे ख़बर न आहे, अलाए मिलियन ईयर्स या बिलियन ईयर्स थी विया आहिनि, असांखे ख़बर न आहे। पर उनखे ही ज्ञान मां ॾिनो हुयो। पोइ उन विवस्वान मनु उनजो पुटु उनखे ॾिनई। पहिरें ज़माने में पिता गुरु ऐं पुत्र शिष्य हूंदो हो, त हीअ पीढ़ी दर पीढ़ी ज्ञान हलंदो हुयो। छाकाणि गॾु रहंदा हुया ऐं जेसि ताईं पुट खे ज्ञान न थियो आहे तेसि ताईं पिता उनखे हैंड ओवर न कंदो पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी। छाकाणि पिता खे बि आहे गृहस्थाश्रम कयो अथई, हाणे गृहस्थाश्रम मां एंड करणो अथसि त कंहिंखे त जिम्मेदारी ॾींदो, त इन करे पुट खे। पोइ मनुअ इक्ष्वाकुअ खे ॾिनई। हाणे असांजे लाइ ही नाला वधीक मायने नथा रखनि, पर इन जो अलॻि अलॻि इंटरप्रिटेशन थी सघंदो आहे। हाणे ही मनु केरु आहे? मनु लॉ गिवर आहे। सूरज भगवान उन खां सवाइ त हिन धरतीअ ते जीवन आहे ई कोन। ऐं मनु जेको आहे उहो चवंदा आहिनि अहिड़ो राजो आहे जेको सभु क़ाइदा कानून ठाहींदो आहे सृष्टिअ जा। केतिरा अनगिनत लॉज आहिनि हिते। गुरुत्वाकर्षण आहे, हिक ॿिए खे ऑब्जेक्ट्स अट्रैक्ट कंदा आहिनि। त ही लॉ कंहिं ठाहियो? ही मनुअ ठाहियो।
असां फिजिकल लॉ आहिनि, एजिंग प्रोसेस, जेके बि लॉज आहिनि इन मनु ठाहिया ऐं मनु वरी पंहिंजो इहो ज्ञान इक्ष्वाकुअ खे ॾिनो। त ईअं हीअ परंपरा हले थी। हाणे टे नाला खयां अथई, हाल फिलहाल खाली टे नाला खयां अथई, पर ही लीनेज आहे। तव्हां अलाए केतिरा नाला ॻणींदव त ख़बर पवंदी उन में राम, श्री प्रभु राम बि अची वियो, दशरथ बि सूर्यवंशी, राम बि सूर्यवंशी। इन हिसाब सां असां अगरि लीनेज काउंट कंदासीं त असां बि सूर्यवंशी आहियूं, उहो बि असांजो बि उहो ई वंश आहे। पर सूरज छा ॾींदो आहे? रोशनी ॾींदो आहे, प्रकाश ॾींदो आहे, सभिनी हंधि फैलाईंदो आहे पंहिंजी रोशनी, सभिनी हंधि। हीअं न ॾिसंदो आहे भई हे सुठा माण्हू आहिनि, हे ख़राब माण्हू आहिनि, हिते वधीक गर्मी आहे हिते सूरज घटि कयोसि, उते थधि आहे वधायोसि। सूरज कोई भेदभाव न कंदो, उहो रोशनी ॾींदो रहंदो पंहिंजी। हुनजी ड्यूटी आहे रोशनी ॾियणु, हीट ॾियणु, उहो पंहिंजो कमु करे रहियो आहे। पर असांजो हुन सां कीअं वास्तो आहे? त असांजे अंदर में बि रोशनी आहे, पर असां उनखे ढके रखियो आहे पंहिंजी वासनाउनि सां, पंहिंजे इच्छाउनि सां। इन करे असांखे उहा रोशनी नज़र नथी अचे। तंहिंजो माना ही जेको ज्ञान आहे, इहो ज्ञान असांखे पहिरियों ई मिलियल आहे। असां ज्ञान सां ई पैदा थिया आहियूं, पर ग़लति फहमीअ सां असां उन ज्ञान खे विसारे छॾियो आहे। हाणे ही ज्ञान हिन सत्संग मां न मिलंदो। हिन सत्संग मां ख़ाली वासनाऊं कीअं असां घटि कयूं, इच्छाऊं पंहिंजूं कीअं घटि कयूं, इन जी हिकु गाइडलाइन मिलंदी। रोशनी त असांजे अंदर आहे, उहो ई सूरज भॻवान असांजे अंदर में बि आहे, ऐं उन जो पुटु आहे असांजो मन। असांजा जेके बि वीचार आहिनि, जेके बि भावनाऊं आहिनि, जेके बि आइडियाज़ आहिनि, जेके बि वीचार आहिनि, इहे सभु मन जे अंदर ईंदा आहिनि। मन माना मन ऐं बुद्धि ॿई, उहो थी वियो मनु। पोइ इहो ज्ञान जॾहिं असांजे मन में लहंदो, इहो ज्ञान सूरज भॻवान जॾहिं मनुअ खे ॾींदो, त पोइ असांजी ज़िंदगी ठही पवंदी। पोइ इक्ष्वाकु जीअं इच्छा हूंदी, तव्हांखे खपे ज्ञान ॾियो, तव्हांखे खपे न ॾियो, पाण वटि रखो। पर पहिरियों ड्यूटी असांजी आहे त ही ज्ञान असां पहिरियों इनखे अनफोल्ड कयूं। ही फोल्डेड आहे, ही क्लोज्ड आहे, पैकेट जे अंदर आहे। असां इहो पैकेट खोले करे उनखे उजागर कयूं, उहा रोशनी ॿाहिरि अचे। जॾहिं असांखे उहा रोशनी नज़र ईंदी, नज़र माना हिन अखियुनि सां न, चर्म चक्षुअ सां न, ज्ञान चक्षुअ सां, पोइ असां चई सघंदासीं असांखे ज्ञान मिलियो। हाणे आई डिक्लेयर दिस इम्पेरिशेबल योगा, कृष्ण भगवान चवे थो मां ॿुधायो। हाणे ही मां केरु आहे, इहो सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। केरु थो ॻाल्हाए? असांजे लाइ कृष्ण भगवान थो ॻाल्हाए, माना कृष्ण थो ॻाल्हाए, पर वाकई में केरु थो ॻाल्हाए? ही असांजी आत्मा थी असां सां ॻाल्हाए। ही उहो परमात्मा जो आवाज़ आहे जेको असांजे अंदर में पंहिंजो पाण ईंदो आहे, असांखे ॿुधाईंदो आहे ही तुंहिंजे लाइ ठीकु आहे, ही तुंहिंजे लाइ ठीकु न आहे। एतिरो ॿुधाए चुप थी वेंदो। पोइ जीअं तव्हां इक्ष्वाकु, जीअं तव्हांजी इच्छा हुजे। इम्पेरिशेबल योगा, योगा असां ॾिठोसीं, कर्म योगा ॾिठोसीं, सांख्य योगा ॾिठोसीं, योग जी व्याख्या ॾिठीसीं। योग माना जेका बि असां कोशिश कयूं पाण खे परमानेंट सुखी करण वास्ते, तव्हां परमात्मा बि छॾे ॾियो, पाण खे हू आनंद खपे जेको असांजो ओरिजिनल आहे। उन वास्ते, पंहिंजे वास्ते जेको बि कर्म कंदासीं उनखे चइबो योग।
छाकाणि असां पंहिंजे पाण खां ई विछड़ियल आहियूं। असांखे उहा मतिलबु मेमोरी न आहे। असां केरु आहियूं, काथऊं आयासीं, छो आयासीं, इहा मेमोरी असांजी हली वई आहे। इन खे वरी जॾहिं असां उजागर कंदासीं त जेका बि उन जे लाइ कोशिश कंदासीं उनखे चइबो योग। असां पंहिंजी भाषा में सम्झी वठूं। शास्त्रनि जूं भाषाऊं थोरो अलॻि अलॻि आहिनि। योग माना जोड़णु, टू यूनाइट, असां सेपरेटेड आहियूं, शास्त्रनि जी भाषा थी वई। पर प्रैक्टिकली असां छा था कयूं? ऐं ही योग इम्पेरिशेबल आहे। माना इहा ई प्रैक्टिस हुन ज़माने में हुई, इहा ई प्रैक्टिस हिन ज़माने में आहे, ऐं इहा ई प्रैक्टिस फ्यूचर में भी रहंदी। इट इज इम्पेरिशेबल। इंसान पैदा थींदो पंहिंजे वासनाऊं वास्ते। उनखे जेसि ताईं वासनाऊं आहिनि तेसि ताईं हो सुख दुख जे चक्कर में फाथल हूंदो। जेसि ताईं सुख दुख जे चक्कर में फाथल आहे, चाहींदो त मूंखे परमानेंट आनंद मिले, ऐं उन वास्ते कुझु न कुझु त कोशिश कंदो ई। पोइ जॾहिं इंसान थोरो ज्ञान वठंदो, जॾहिं शास्त्रनि जे नज़दीक ईंदो, त उतां उनजी शुरूआत थी वई योग जी। तंहिंखां पोइ हिन मार्ग ते जेको बि कंदो उनखे चइबो योग। सॼी उमिरि जेसि ताईं उनखे सचो ज्ञान प्राप्त न थियो आहे तेसि ताईं उनजी हर कोशिश योग थी वेंदी। जॾहिं ज्ञान उनखे मिलंदो, सचो ज्ञान, त पोइ योग समाप्त, पोइ हू ज्ञानी थी वेंदो। त दिस नॉलेज, दिस इम्पेरिशेबल योगा, I taught it to Vivaswan. हाणे हुन जा वर्ड्स नोट कयो। I taught it to Vivaswan, Vivaswan taught it to Manu, and Manu taught it to Ikshvaku. Number 2. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप। Thus handed down in succession, the king sages knew this yoga. By long lapse of time has been lost here, O Parantapa, O Arjuna. आदि खां हलियो आयो ऐं राज ऋषियुनि त इहो योग चलायो, पर ज़माने ज़वालियत करे योग गायब जे हालत में आयो। हाणे कृष्ण भगवान ही ॻाल्हि करे तो चवंदा आहिनि हिनखे 5000 साल थी विया, ईअं चवंदा आहिनि। हाणे 5000 साल अॻु में कृष्ण भगवान चए थो ही योग नष्ट थी वियो आहे, हुन ज़माने में नष्ट थी वियो। छो? छाकाणि 5 पांडव हुया पर 100 कौरव बि हुया। माना जेके भलायूं आहिनि, जेके वर्च्यूज़ आहिनि, जेके असांजा सुठा गुण आहिनि, उहे समाज में घटिजी विया आहिनि, ऐं बुरायूं जेके आहिनि वधी वयूं आहिनि। केतिरियूं कहिड़े हद तक विया आहिनि? जुआ, उन में राजपाठ विञाए छॾियो अथऊं। माना वैल्यूज़ केतिरी डाउन थी वयूं आहिनि। द्रौपदीअ जो चीरहरण थियो आहे, काथे? भरे पार्लियामेंट में। द्रौपदी केरु हुई? प्रिंसेस। माना केतिरो डिग्रेडेशन उन टाइम ते थियो हुयो, ऐं हाणे बि ईअं आहे। हाणे बि अगरि असां ॾिसूं खाली 50 साल अॻु में ऐं अॼु जी तुलना कयूं त 50 साल अॻु में सात्विकता हुई समाज में, भाईचारो हुयो, प्रेम हुयो, हिक ॿिए खे मदद कंदा हुया। हाणे 50 साल में ही सभु लॉस थी वियो, सभु वैल्यूज़ ख़तम थी वयूं। हाणे पुट पीउ खे नथो पुछे, हस्बैंड वाइफ 2 ॼणा, खाली 2 ॼणा गॾु नथा रही सघनि। शादी थी न आहे, डाइवर्स त न थींदो। अॼुकल्ह ॿार लेट पैदा कंदा आहिनि, छो? भउ हूंदो अथनि कॾहिं डाइवर्स थी वञे। मतलब वैल्यूज़ डिग्रेड छो थियूं थियनि? लॉन्ग लैप्स ऑफ टाइम। इंसान विसारे थो छॾे वैल्यूज़, जेके असांखे वैल्यूज़ असांजे माउ पीउ ॾिनियूं या असांजे समाज मां असांखे मिलियूं।
धीरे 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 असां स्वार्थ विच में तो अची वञे, मां ऐं मुंहिंजे लाइ छा आहे हिन में। If you cater to me, my needs, my desires, my ego, you are good. Otherwise, हल भॼ। जीअं जीअं समाज में स्वार्थ वधंदो वेंदो, वैल्यूज़ घटिजंदियूं वेंदियूं। 50 साल में हूंदो भई कुझु घर में आयो, सुठी शइ आई, भई पारे में विरहायो, लेट्स एंजॉय टुगेदर। असांजा जेके बि ॾिण वार आहिनि, इहे सेलिब्रेशन्स कम्युनिटी सेलिब्रेशन्स आहिनि। ईअं न आहे त मां ॾियारी पंहिंजे अकेलो मञाईंदुसि पंहिंजे घर में, न, इट इज़ कम्युनिटी। सभु मिलाए असां कयूं, होली सभु मिलाए कयूं। मां पंहिंजे बाथरूम में वञी पाण खे रंग लॻाईंदुसि, इहो होली न थींदी। असांखे गॾिजी करणो आहे। इहे वैल्यूज़ असांखे मिलियूं आहिनि। ॾिसो, हुननि खे ख़बर हुई ही वैल्यूज़ डाउन थींदियूं। इंसान स्वार्थी आहे, पर इन्हनि अहिड़े नमूने सां असांजा ॾिण वार ठाहे रखिया आहिनि त भई भले माण्हू विसरी वञे, पर कंहिं न कंहिं बहाने सां हुनखे यादि अचे। सभु रिश्ता, माउ पीउ सां जेको असांजो रिश्तो आहे, हस्बैंड वाइफ जो रिश्तो आहे, भाउ भेण जो रिश्तो आहे, सभई रिश्ता काथे न काथे हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। त्योहारनि जे माध्यम सां, ॿियो कोई कस्टम्स आहिनि, असां वॾनि खे पेरे पवंदा आहियूं। छो? हुननि खे रिस्पेक्ट मिलंदी, हू असां सां जुड़ियल रहंदा, माना वैल्यू सां असां जुड़ियल रहंदासीं। पर हाणे कृष्ण भॻवान जे हूंदे सूंदे बि वैल्यूज़ ख़तम थी वियूं समाज मां। इन करे कृष्ण भॻवान चए थो भई ड्यू टू लॉन्ग लैप्स ऑफ रीज़न, छा थो चए, ड्यू टू लॉन्ग लैप्स ऑफ टाइम। जेसि ताईं असांखे यादि आहे भई हिन वैल्यूनि सां असांजो समाज में ही फ़ाइदो थींदो, ही वैल्यू नष्ट थींदी त असांजो नुक़सानु थींदो, जेसि ताईं यादि आहे तेसि ताईं उहे वैल्यूज़ रहंदियूं। पोइ इंसान विसारे थो छॾे। जीअं टाइम हलंदो वेंदो तीअं इंसान पंहिंजो ई सोचींदो, बसि मुंहिंजे लाइ छा आहे, पोइ वैल्यूज़ हली वेंदियूं। वर्ल्ड वार थियो ख़तमु, सेकेंड वर्ल्ड वार जॾहिं ख़तमु थियो, हर कंहिं ज़ुबान ते हिकिड़ो ई हुयो, पीस पीस एंड पीस। कंहिंखे बि वॉर न खपे, अञा ताईं बि कंहिंखे वॉर न खपे। पर धीरे धीरे ही पीस असांजे मन मां निकिरी वेंदो त असां पंहिंजो पाण वार जे तरफ़ वेंदासीं। ही वैल्यूज़ समाज में वधंदियूं आहिनि, वरी घटिजंदियूं आहिनि, वरी वधंदियूं आहिनि, वरी घटिजंदियूं आहिनि। त इन करे चवंदा आहिनि जॾहिं साधु संतनि खे असां छाजे लाइ था रिस्पेक्ट ॾियूं, हू ईंदा आहिनि छाजे वास्ते, त ही वैल्यूज़ सोसाइटीअ में वरी एस्टेब्लिश कयूं। हाणे कृष्ण भॻवान ॿुधाईंदो मां छाजे लाइ आयुसि। त ही वैल्यूज़, ओ अर्जुन, काल जे इफेक्ट जे करे ख़तम थी वियूं आहिनि। पर ही आहे छा, ही योग ज़माने खां वठी थो अचे। तव्हां ध्यानु ॾियो, सूरज भॻवान काथे, हुन खां वठी शुरूआत थी आहे अॼु ॾींहं ताईं। इन हिसाब सां असां सभु सूर्यवंशी आहियूं। यदि सूरज ई न हुजे त असां ई न हुजूं। इन करे हू असांजो पिता आहे ऐं धरती असांजी माता आहे। सूरज छा कंदो आहे, पहिरियों बारिश खणी ईंदो, माना धरतीअ खे आलो कंदो, पोइ हुन ई बारिश जे माध्यम सां ॿिज विझंदो आहे। ही नेचर जी साइकिल आहे। पोइ धरती उनजो खाली पोषण कंदी आहे, उनखे प्रॉपर एनवायरनमेंट पैदा करे ॾींदी आहे, हुनखे वरी न्यूट्रिशन जेको आहे उहो सप्लाई कंदी आहे। धरती इहा न डिसाइड हुई त हिते अंब जो वणु खपे या हिते नीम जो खपे, इहो धरती जे हथ में न आहे। माउ जे हथ में न आहे पुटु पैदा थींदो कि न धीअ पैदा थींदी, उहो पीउ डिसाइड कंदो। माउ खाली उनजो पोषण कंदी आहे।
इन करे ॿारनि खे पिता जो नालो मिलंदो आहे। सूरज भॻवान खां वठी असां काउंट कयूं त घणियूं पीढ़ियूं थी वियूं, काउंट बि न करे सघंदासीं। पर हिन जे विच में जॾहिं कृष्ण भॻवान आयो आहे, जॾहिं प्रभु राम आयो, तॾहिं बि वैल्यूज़ घटिजी वियूं हुयूं। राम हुयो पर रावण बि हुयो, रावण हुयो इन करे राम खे अचणो पियो। वरी कौरव पैदा थिया, कंस पैदा थियो, वरी उनखे अचणो पियो कृष्ण जे रूप में। ऐं वैल्यूज़ छाजे वास्ते? धर्म संस्थापनार्थ आहे, धर्म जी स्थापना वास्ते। त ही परंपरा जेका असां चवंदा आहियूं, भई ही परंपरा अचे थी इन करे असां, तव्हां पुछंदव कंहिंखे भई ॾियारी छाजे लाइ था मल्हायो, न भई हीअ असांजी परंपरा आहे, हीअ असांजो कस्टम आहे, हीअ असांजे धर्म में ॿुधायल ॻाल्हि आहे। छाकाणि हीअ परंपरा आहे, हिन जी वैल्यू आहे। भले असांखे ज्ञान न आहे हुनजो। अॼुकल्ह कंपनीज़ पंहिंजो प्रमोशन, भई वी आर 100 year old कंपनी ॿुधाईंदा आहिनि न, वी आर 150 year old कंपनी, वी आर 20 year old कंपनी। छाजे वास्ते? भई दिस इज द स्टैम्प ऑफ अथॉरिटी। भई असां हेतिरनि सालनि खां वठी मार्केट में आहियूं, तंहिंजी माना असांजा प्रोडक्ट या सर्विसेस जेके आहिनि इहे वैल्यूएबल आहिनि, हिन सां तव्हांखे फ़ाइदो थींदो। सेम टेक्निक ही इज यूजिंग, परंपरा प्राप्त माना द स्टैम्प ऑफ क्वालिटी, सर्टिफिकेशन आहे। पहिरें ज़माने में हीअं नॉलेज खे सर्टिफाई कंदा हुया, भाई मूंखे पंहिंजे गुरुअ ॿुधायो, मुंहिंजे गुरुअ खे हुनजे हिन गुरुअ ॿुधायो, हुन गुरुअ खे हुन गुरुअ ॿुधायो, इहे नाला खणंदा हुया। इहे ई नाला खयां अथई, विवस्वान, मनु, इक्ष्वाकु, इहे वॾा वॾा राजा हुया। राजा हुया, उन सां गॾु पाण ऋषि बि हुया। माना खाली राजपाठ जो नॉलेज न हुयो उन्हनि खे, त साइंस ही जेका आहे ब्रह्म विद्या, हुनजो बि नॉलेज हुयो। त राजपाठ बि हलाईंदा, साण साण ब्रह्म विद्या जो पालन बि कंदा। तो अहिड़नि माण्हुनि खे चइबो आहे राज ऋषि। हाणे राम पाण राजा हुयो, कृष्ण पाण राजा हुयो, जनक राजा हुयो, पर इन्हनि खे बेसिक नॉलेज हुयो, रियलिटी छा आहे ख़बर हुयनि, ऐं उहे रियलिटीअ जे आधार ते पंहिंजो जीवन काटींदा हुया। उहे जेके जेके बि प्रिंसिपल्स आहिनि, जेको किताब चवंदो, जेके ग्रंथ चवंदा, उन हिसाब सां हलंदा। पोइ ही जेके हूंदा आहिनि राज ऋषि, इहा ई सिख्या ॾेई सघंदा आहिनि। ऋषि खाली हूंदा आहिनि, उहे संसार में न रहंदा आहिनि, उहे संसार खां ॿाहिरि रहंदा आहिनि, ऐं उन्हनि जो कमु आहे खाली ज्ञान ॾियणु, माना जेको शास्त्र ॿुधाइनि था उनजो इंटरप्रिटेशन करे ॿुधाइनि, ॿारनि खे ज्ञान ॾियनि, पर व्यवहार में उनजो ज्ञान न ईंदो आहे। पर जेके राज ऋषि हूंदा आहिनि, उहे ज्ञान जीअंदा आहिनि, पाण पंहिंजे लाइफ में उनखे उतारींदा आहिनि। पोइ उहे एग्ज़ाम्पल आहिनि। हाणे जीअं राजा तीअं प्रजा। अगरि राजा ऋषि आहे त प्रजा बि ऋषि थींदी, राजा ईमानदार आहे त प्रजा बि ईमानदार थींदी। राजा करप्ट आहे, भोगी आहे, त प्रजा बि करप्ट ऐं भोगी थींदी। यथा राजा तथा प्रजा। ही कॾहिं जॾहिं उहा सिस्टम असां अपनाईंदासीं, पर डेमोक्रेसी में उल्टो थींदो आहे। हाणे जेको असां वटि सिस्टम आहे, यथा प्रजा तथा राजा, जीअं प्रजा चाहींदी तीअं राजा कंदो। छाकाणि प्रजा डिसाइड थी करे राजा केरु ठहंदो। अगरि प्रजा चाहींदी न भई ज्ञानी पुरुष असांजो राजा थिए, त ज्ञानी पुरुष राजा थींदो। कोई मोगो मटर थिए त मोगो मटर थींदो। प्रजा चाहींदी, यथा प्रजा, हीअ सिस्टम डेमोक्रेसी में आहे। पर हिन पहिरें ज़माने में राजा पीढ़ी दर पीढ़ी ईंदा हुया। पोइ उन में के राजा भोगी हुया, विलासी हुया, त पोइ राजपाट उन्हनि जो ख़तम थी वियो, प्रजा खे दुख में विझी विया। के राजा पाण राज ऋषि हुया, पाण डिसिप्लिन सां रहंदा हुया, भई सुबुह जो उथणो आहे जल्दी, टाइम सां सभा करणी आहे,
टाइम सां सभु पंहिंजे राज जो जेके बि सिस्टम्स आहिनि उन्हनि खे ठाहिणो आहे। अॼु हिन सां मीटिंग आहे, सुभाणे हुन सां मीटिंग आहे, सभु सिस्टमैटिक कमु कंदा हुया। त राज ऋषियुनि जो ॾाढो वॾो योगदान आहे हिन ज्ञान खे मेंटेन करण। छाकाणि राजा खे ॾिसी करे प्रजा कॉपी कंदी। ऋषि त आहे ई कोन, ऋषि त ॿाहिरि हली वियो, सन्यासी थी वियो। सन्यासियुनि जी बि ज़रूरत आहे, ऋषियुनि जी बि ज़रूरत आहे, पर ख़ाली ऋषि हूंदा त ज्ञान समाज में न ईंदो। उन जे लाइ राज ऋषि खपे। प्रैक्टिकली अगर कोई ही ज्ञान रहे तो रही तो सके, न त चवंदा आहिनि ही त थियोरिटिकल नॉलेज आहे। त राजर्षि deliberately the king sages knew this। अर्जुन खे तो ॿुधाए, छाकाणि अर्जुन राजा थियण वारो आहे, एटलीस्ट प्रिंस त आहे। So thus handed down in succession, the king sages knew this। This yoga by long lapse of time has been lost here, O Parantapa। परंतप भी हिकिड़ो नालो आहे अर्जुन जो। घणा ई नाला आहिनि, नाला असांखे टाइम मिलंदो त ॾिसंदासीं। टियों नंबर, स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। That same ancient yoga has today been imparted to you by me, for you are my devotee and friend, and this indeed is the supreme secret। पुरातन सनातन सोई योग उत्तम, सुणाया मां तोखे ऐ भगत अर्जुन, परम प्यारो आहीं मूंखे। कृष्ण भगवान ही ज्ञान सभिनी खे न मिलंदो आहे। कंहिंखे मिलंदो? जेके भक्त आहिनि, सखा आहे, उन्हनि खे कृष्ण भगवान डायरेक्ट नॉलेज ॾींदो। भक्त माना डिवोटी माना खाली मथा शुरो वञंदा, पेर पवंदा, पेर धोईंदा, हार पाईंदा, अगरबत्तियूं कंदा, आरतियूं उतारींदा, पोइ वरी जीअं आहे तीअं, उहे भक्त न आहिनि। भक्त उहे आहिनि जेके पंहिंजे गुरु ॿुधाईंदो उन राह ते हलंदा, उनखे चइबो आहे भक्त। कोई बि भक्त न थींदो आहे। मां रोज मंदिर में वेंदो आहियां, मां त भक्त आहियां भगवान जो, न। भगवान ईअं थोरी चयो आहे तूं मंदिर में अच त मुंहिंजो भक्त थींदे। तूं जाते आहे उते मूंखे यादि कर, तूं मुंहिंजो भक्त थी वए। पंहिंजा कम कार कंदो रहो, खाली मूंखे यादि कर। त भक्त जी व्याख्या वॾी आहे, असां पोइ ॾिसंदासीं। भक्तनि में नाला आहिनि। प्रहलाद भक्त हुयो, ध्रुव भक्त हुयो, नानक भक्त हुयो, नामदेव भक्त हुयो। हिननि छा कयो? कहिड़ी तपस्या कयूं? प्रहलाद खाली नालो, भई हू प्रभु आहे बस। पिता चवंदुसि मां तोखे मारे छॾींदुमि, शस्त्र खयईं, शस्त्रनि सां मारियईं, कुझु न थियो। पोइ पाणीअ में उछलईं, कुझु न थियो। पोइ बाहि मां विधईं, नैनम छिंदंति शस्त्राणि नैनम दहति पावका। छाकाणि हू भक्त हुयो। पहिरियों ई नामदेव चयईं, पत्थर मूर्तिअ खे चयईं तूं मुंहिंजो प्रसाद खा, वेही रोई पियो। छाकाणि हुनजे मन में इहा भावना हुई त मुंहिंजो परमात्मा आहे, ऐं जीअं मूंखे हू गाइड कंदो तीअं मां हलंदुसि, त उहो थी वियो भक्त। ऐं अर्जुन भी कृष्ण जो भक्त हुयो।
भले पंहिंजो ज्ञान हुयुसि, आर्चरीअ जो ज्ञान हुयुसि उनखे, पर राजनीतिअ जो एतिरो ज्ञान न हुयुसि। पोइ शरण में वियो आहे। ऐं इहा भक्त जी हिकु वॾी क्वालिटी आहे। उहो शरण में वियो, प्रभु मां हाणे तोते थो छॾियां, जीअं तूं चवंदे। ऐं कयो बि अथई, जीअं कृष्ण भॻवान हुनखे ॿुधायो आहे तीअं कयो बि अथई। पंहिंजो घमंड न, न न कृष्ण हे त न थींदो मूंखां, पंहिंजो घमंड न आहे। ही सरेंडर। जेको सरेंडर कंदो उहो थी वियो भक्त। ऐं सखा उहो हूंदो आहे, फ्रेंड उहो हूंदो आहे जेको तव्हांजे लाइ सभु कुझु करे, पंहिंजी जान बि ॾियण जो टाइम अचे ॾींदो। सची फ्रेंडशिप उहा आहे। अॼुकल्ह फ्रेंड मिलंदो ई न आहे। अॼुकल्ह फ्रेंड मिलंदो आहे स्वार्थी। पार्टी आहे, सभु ईंदा, सभु फ्रेंड्स इकठा थींदा, पर अचो सत्संग ॿुधूं कोई न ईंदो। पोइ उते तव्हांखे ख़बर पवंदी फ्रेंड, सचो फ्रेंड केरु आहे। इन करे चवंदा आहिनि व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे। जॾहिं तव्हांखे डिफिकल्ट टाइम आहे, उन टाइम ते ख़बर पवंदी त भई सचो फ्रेंड केरु आहे। सचो फ्रेंड बरोबर उन टाइम ते तव्हांजे पासे में अची वेही रहंदो। चिंता न कर, मां वेठो आहियां। अॼुकल्ह न मिलंदा आहिनि। अॼुकल्ह स्वार्थ जी फ्रेंडशिप थी वई आहे। मुंहिंजे लाइ कुझु आहे त ही मुंहिंजो फ्रेंड आहे। चवंदा आहिनि फ्रेंडशिप कर वॾे माण्हूअ सां, ॿियनि सां फ्रेंडशिप ई न कर। ऐं कृष्ण जो दोस्त केरु हुयो? सुदामा। ॿुधाईंदा भई सुदामा कृष्ण वांगुरु तूं दोस्ती कर, फ्रेंडशिप कर, पर एक्चुअली चवंदा न न हुन क्लब खे त जॉइन कयूं, वॾा वॾा माण्हू ईंदा आहिनि, फ्रेंडशिप थींदी, बिज़नेस वधंदो। उहा फ्रेंडशिप न आहे। उहो त स्वार्थी व्यवहार थी पियो। पर हिते कृष्ण भॻवान रिकग्नाइज़ कयो आहे अर्जुन खे, भई तूं भक्त आहे ऐं तूं फ्रेंड आहे, दैट मीन्स यू डिज़र्व दिस नॉलेज। हुया त ॿिया बि, धर्मराज युधिष्ठिर हुयो, जंहिंजो नालो ई धर्मराज हुयो, त उनखे ज्ञान न ॾिनई कृष्ण भॻवान। भीष्म जेॾो महान, उनखे बि ज्ञान न ॾिनई। द्रोण, उनखे बि न ॾिनई डायरेक्टली। He chose only Arjuna because he was the most sincere person. हिकु दफ़ो कृष्ण भॻवान खे सरेंडर कयईं, तंहिंखां पोइ जीअं कृष्ण भॻवान चयसि। कृष्ण त हुनखे लास्ट आख़िरीअ में चवंदो यथा इच्छसी तथा कुरु, जीअं तुंहिंजी इच्छा आहे तीअं कर। अर्जुन चवंदो न न नष्टो मोह स्मृति लब्धो, हाणे मां सम्झी वियुसि। त्वम प्रसादा, तुंहिंजी कृपा सां हाणे मूंखे सम्झ में अची वई ॻाल्हि। हाणे जीअं तूं चवंदे तीअं मां कंदुसि। इहा आहे भक्त जी निशानी। असां पंहिंजी आत्मा जी आवाज़ ई नथा ॿुधूं, दॿाए था छॾियूं। जेतिरो पंहिंजी आत्मा खे दॿाईंदासीं ओतिरो दुख वधीक आहे, प्रेशर आहे अंदरों। एतिरो प्रेशर हूंदो आहे कॾहिं कॾहिं त हार्ट बि बंदि थी वेंदी आहे, एतिरो प्रेशर हूंदो आहे, असांखे ख़बर नथी पए। त ही ध्यान में छा रखूं, असां भॻवान जो सां दोस्ती कयूं, फ्रेंडशिप। तव्हां ईअं न आहे भॻवान माना वॾो, मां माना नंढो, मां पापी आहियां, इन करे मां ख़ाली गुल चयो अथई गुल चढ़ाईंदुसि। गुल बि त उनजा आहिनि न। मां पाणी चढ़ाईंदुसि, पाणी बि त उनजो ई आहे। तूं छा थो चढ़ाए? मां सोन जी मूर्ति ठाहे ॾींदुसि। इहो न हलंदो। इफ यू सरेंडर, यू आर डिवोटी। ऐं जेको डिवोटी हूंदो, फ्रेंड हूंदो, फ्रेंड ही इज सेइंग यू मेक मी योर फ्रेंड। ज़रूरत न आहे तव्हांखे ही ॿाहिरों ॾेखाव करण जी ज़रूरत न आहे। जस्ट बी माई फ्रेंड, यू विल गेन दिस नॉलेज। जेको फ्रेंड आहे, जेको डिवोटी आहे, उनखे डायरेक्ट कृष्ण भॻवान ज्ञान ॾींदो, पर qualitatively, not quantitatively. The same ancient yoga
पुरातन ही योगा जेको आहे पुरातन ही योग माना कहिड़ो योगा पहिरियों खां वठी जेको चैप्टर 2 में सांख्य योगा ॾिनो अथई, चैप्टर 3 में कर्म योगा ॾिनो अथई, this same ancient yoga has been today imparted to you. अॼु मां जेको तोखे ॿुधायो आहे अर्जुन, ही उहो योग आहे जेको परंपरा सां हुन ज़माने खां हिन ज़माने ताईं आयो आहे। तो अर्जुन खे थोरो कंफ्यूजन थी पियो, ही करोड़े साल पहिरियों त विवस्वान थियो, मनुअ खे बि ओतिरा ई साल थी विया आहिनि, इक्ष्वाकु बि ओतिरो ई टाइम थी वियो आहे, ही कृष्ण चए थो हुन ज़माने में हुनखे ज्ञान मां ॾिनो ऐं हाणे चए थो ही ज्ञान मां तोखे ॾिनो, ही कृष्ण भॻवान हाणे पैदा थियो आहे। ही सवाल असांजे मन में बि ईंदो, इन करे अर्जुन सवाल थो पुछे। चौथो नंबर, अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। Arjun said, later was your birth, earlier the birth of Vivaswan. How then am I to understand that you taught this in the beginning? अर्जुन चयो, तुंहिंजो जनम आहे हाण, पर विवस्वान त अॻु में ई जन्मियो हो, पोइ कीअं आउं सम्झां ऐं इहो योग तो आदि खां ई चयो हो। भगवान छा चई, विवस्वान खे मां ही ज्ञान ॾिनो ऐं उहो ई ज्ञान मां तोखे ॾिनो। असांजे बचपन जो फोटो हिकदमि महीने जो ॿार आहे, उनजो फोटो तव्हां छा चवंदो, ही मां आहियां। वरी स्कूल जो फोटो यूनिफॉर्म पाए चवंदो ही मां आहियां। वरी यूनिवर्सिटी जो सर्टिफिकेट तो मिले उनजो फोटो छा चवंदो, ही मां आहियां। वरी शादीअ जो फोटो तव्हां चवंदो ही मां आहियां। अरे भाई ईअं कीअं थी सघंदो, ही त नंढो ॿार आहे, ही त शादी तो करे, ही बि तूं आहे, ही बि तूं आहे, ईअं कीअं थी वियो? पर मां त उहो ई आहियां, हिन में कई कूड़ आहे, मां उहो ई आहियां। अरे पर हे त 6 महीने जो ॿार आहे ऐं ही त 26 साले जो घोड़ो आहे, ॿई तूं कीअं थी सघंदे? पर सच्चाई छा आहे, ही मां आहियां, ही ॿार बि मां आहियां, ही वॾो बि मां आहियां। पोइ थोरनि सालनि खां ॿुढो थींदो चवंदो ही ॿुढो बि मां आहियां। ही मां आहियां कायम आहे, पर ही मां आहे केरु, इहो अगरि सम्झ में अची वियो त पोइ अर्जुन जो सवाल कोई इम्पोर्टेंस न आहे। पर असांखे सम्झ में नथो अचे, अर्जुन खे बि न आयो। असां इहो सवाल पुछंदासीं, भई तूं विवस्वान खे नॉलेज ॾिनो ऐं अॼु मूंखे थो ॾे, हाउ इज़ इट पॉसिबल? ईअं त न थी सघंदो, छाकाणि कृष्ण जो बर्थ डेट आहे, असां जन्माष्टमी सेलिब्रेट कंदा आहियूं, कृष्ण जो डेथ बि आहे असांखे ख़बर आहे, पर जंहिंजो बर्थ आहे डेथ आहे लिमिटेड आहे, उहो अनलिमिटेड कीअं थी सघंदो? ही उनजो सवाल, ओनली क्वेश्चन, उनजो जवाब छा आहे उहो कृष्ण भॻवान पोइ ॿुधाईंदो, पर सवाल सम्झणु ॾाढो इम्पोर्टेंट आहे। भगवत गीता में ॾाढो सिंपल क्वेश्चन आहे, कोई ॿार बि पुछंदो। अच्छा, जंहिंखे ख़बर न आहे, फोटोग्राफी बि हूंदी आहे, फोटो कढी बि रखबा आहिनि, उहो त चवंदो ही ॿार अलॻि आहे, तूं अलॻि आहे। असांजी कंडीशन उहा आहे, अज्ञानीअ माण्हू वांगुरु। असां नथा सम्झी सघूं त कृष्ण भॻवान विवस्वान खे बि ज्ञान ॾिनई, इक्ष्वाकुअ खे बि ॾिनई, अर्जुन खे बि ॾिनई, ऐं दे बिलोंग टू डिफरेंट पीरियड्स ऑफ टाइम। So this question is obvious. हिन जो आंसर नेक्स्ट टाइम।